उठ लाइ सम्झो वेंदो आहे त वॾो बेवफ़ा आहे, पर हू चवे थो त उठ जहिड़ो को वफ़ादारी नाहे, तॾहिं खेसि उठनि सां इश्क़ आहे। वटसि बीठल 150 भलोड़ सिंधी उठनि जी सऊदी अरब ऐं दुबई ताईं हाका। ही पाण उठनि जो शौक़ीन ऐं संदसि हिकु उठ वरी सिगरेट पीअण जो शौक़ीन। उठ धारण त खणी संदसि शौक़ु आहे, पर पूरे तर में संदसि असुलु सुञाणप पाण खां वॾनि वॾेरनि भोतारनि सां मुहाॾा अटकाईंदड़ ऐं वॾेरा गर्दी ख़िलाफ़ु हिकु मज़ाहिमती किरदार तौरु आहे। जीअं चइबो आहे न त मुड़ुसु त फॾो न त जॾे जो जॾो, सो संदसि फॾनि जी बि डिघी कहाणी आहे। इलाइक़े वासियुनि मूजिबि हू उहे फॾा कॾहिं हकी त कॾहिं कॾहिं ना हकी बि करे विझंदो आहे। तंहिं करे त घणा माण्हू खेसि हीरो सम्झनि था त के वरी विलियन। अवां टिपिकल वॾेरा ॿुधा ऐं ॾिठा हूंदा, पर ठुप टिपिकल वॾेरे सां अॼु मिलंदो। 77 वरनि जो इहो हमराह चवनि था त वॾो दिलेर मुड़ुसु आहे, उन करे ई घणनि जी अखि में कंडरे जीअं कुखी रहियो आहे। हिन किरदार सां ॿियूं बि केतिरियूं दिलचस्प कहाणियूं जुड़ियल आहिनि। जीअं हुन पंहिंजे मक़तूल पुट जी हीअ कार संदसि क़तल बाद सांढे बिहारे छॾी आहे, पंहिंजे पुट जी हिकु यादि तौरु। ही आहे उहो टिपिकल वॾेरो एजाज़ रिंद। जी हा, सफ़ा टिपिकल माण्हू। चवे थो खेसि ठठ ठांगुर जो को शौक़ु न आहे, खेसि सादगी पसंदि आहे। वॾी गाॾी दुश्मननि ते दाबेला रखंदो आहे। हीअ गाॾी बि हुन ज़िद में अची ख़रीद कई। हू सिंधंदड़ वॾेरा गर्दी बाबति काहिड़ा ख़्याल रखे थो, संदसि गभरू पुट खे छो क़तलु कयो वियो। साणसि इन्हनि समेत ॿिनि मामलनि ते बि कचहरी कंदासीं, पर अचो त साणसि मिलण लाइ टंडे मोहम्मद ख़ान जे इलाइक़े मोया भरिसां ॻोठ पठाण ख़ान रिंद हलूं। पहिरीं अचो त एजाज़ रिंद सां उठनि बाबति कचहरी कयूं। चवंदा उठ जेको आहे बेवफ़ा आहे, जीअं घोड़ो मालिक सां वॾो वफ़ादार आहे, कुतो वफ़ादार आहे, पर उठ वॾो बेवफ़ा आहे। इहा ॻाल्हि सही आहे? इहा तमामु ग़लति ॻाल्हि आहे। असां उठनि में नंढड़ेला खां वठी मुंहिंजे ख़्याल में 18 साल खां उमिरि खां वठी हींअर मुंहिंजी 75-77 साल उमिरि आहे, कॾहिं बि उठ बेवफ़ा न आहे। बीठा आहिनि, हिन जा नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि, पर आऊं गाॾी विझो तव्हांखे ॾेखारींदुसि। मुंहिंजी गाॾी ईंदी, उन गाॾी जे पोयां टोटल ईंदा। जेकॾहिं बेवफ़ा हुजनि त मुंहिंजे पोयां कोन अचनि। तव्हां हाणे केतिरा उठनि? मूं वटि तक़रीबन 150 खनि उठ आहे। 150 जो वापारु कयो था? न, ख़ासि करे आउं धारी जो शौक़ु कंदो आहियां, माना निपाईंदो आहियां, शौक़ु ख़ातिर बीहारींदो आहियां। हे 2-3 उठ जेके सान आहिनि, इहे उठनि जे लॻाइण जे लाइ बीठा आहिनि, उठूं लॻाईंदा आहियूं। बाक़ी कॾहिं को वापारी सऊदी जा ईंदा आहिनि, शेख मनान ईंदो आहे, त पोइ उन्हनि खे 30-30, 35-35 उठूं पंहिंजे हिसाब किताब सां ॾेई छॾींदो आहियां। पोइ हीअ कहिड़ो शौक़ु आहे? एॾा तव्हां 150 माण्हू त हिन वापारु कंदा आहिनि, करोड़ रुपया कमाईंदा। हिकिड़े खे इश्क़ माना माई जो बि इश्क़ आहे, पर असां वटि इश्क़ इन माल जो आहे जेको हुज़ूर पाक जी माना माल आहे, हुन निपायो आहे। हज़रत साले जी उठ आहे। औरत इश्क़ छो न कयो था? न, उहा जेकॾहिं उहो हराम इश्क़ आहे, असांजे हिसाब में त उहो हराम इश्क़ आहे। हीअ असांजो हिलाल इश्क़ आहे। एजाज़ रिंद ॿुधाए थो त वटसि बीठल ॾाचियुनि मां रोज़ानो 2 खां 3 मण खीर थिए थो। हुन समूरी ज़िंदगीअ में कॾहिं बि खीर खपायो न आहे, पोइ इहो हेॾो सारो खीर वञे केॾां थो? कॾहिं मूं जो खीर विकिरो न कयो आहे। रोज़ घणो खीर थिए थो? रोज़ तक़रीबन 2-3 मण खीर, माना 3 मण 4 मण खीर। 4 मण विकिणो कोन्हे? कॾहिं मूं किलो खीर जो विकियो न आहे। किथे? छाजे करे? माना इहो मूंखे माना बसि मञे आज बहुत विकण जे न ख़ुदा कान ॾेई छॾ, जेके ॾे उहो ख़ुदा कान ॾेई छॾ। कंहिं मना कयो था? मने मुंहिंजी ज़मीर कयो। मुंहिंजो ज़मीर मूंखे चयो त भाउ तूं जेकॾहिं तोखे ख़ुदा ॾिनो आहे त हिन में ख़ुदा कान ॾेई छॾ, विकिरो न कर। तो मूं वटि ज़मीनदारी आहे, मुंहिंजूं बनियूं आहिनि, 400-450 हिन एरिए में ज़मीन माना मुंहिंजी आहे, ॿिए कंहिं माण्हू जी कोन्हे। ट्रैक्टर आहिनि, गाॾियूं आहिनि, ट्रालियूं आहिनि, सभु कुझु आहिनि। पोइ इन्हनि जो खीर विकिणण मां आउं कहिड़ी माड़ी ठाराईंदुसि? उन करे आउं माना खीर विकिरो कोन। हू ॾाचियुनि जो खीर विराए छॾींदो आहे। एजाज़ रिंद ॿुधाए थो त ॾाचीअ जे खीर में सण बि घटि हुजण करे उन मां मखण नथो थिए। उन खीर में रब सां ई वॾी ताक़त रखी आहे, जॾहिं त ॾाचीअ जो खीर तमामु सिहत बख़्श आहे। ही तक़रीबन माना 30-40 वण वापराईंदो आहे। जेका जिज़ा हुनजी ठहंदी आहे सो वण जे हिसाब सां ठहंदी आहे। जेको ही खाद खुराक ईंदी आहे घणो करे हिन जो वण कंडी, कांडेरो, बबर, देवी, ही हो माना जेको वण खाईंदा आहिनि, उन वण जी खिला जेका हूंदी आहे उहा उन में पैदाश थींदी आहे, ऐं उन में सण बि जेको आहे वो तमामु घटि आहे। ज़ाइको कीअं? ज़ाइको फर्स्ट क्लास आहे। असांजे लाइ त एॾो सेहतमंद आहे जो असांजी एतिरी उमिरि आहे, पर इहो असांजी अलाह जी आहे। न असांजे माण्हुनि में कॾहिं का कारी साई थी आहे,
न करे को शुगर जो मरीज़ थियो आहे चांहि इन जी ठहे थी खीर जी। बिल्कुल सही बिल्कुल माना कंदे ई नहीं चाहे पोयनि मक़ामी चूंडुनि में एजाज रंद पीपी उम्मीदवार ख़िलाफ़ आज़ाद उम्मीदवार तौरु पंहिंजे तक तां चूंडूं विढ़ियो। संदसि दावा आहे त हुन इलेक्शन में सोभ माणी, पर इहा सोभ शायदि संदसि मुख़ालिफ़नि खे न आईड़ी। पहिरीं मुख़ालिफ़त पोइ मुंहमारी अॻिते हली झेड़ा। नेठि हिक झेड़े में संदसि पुटु क़तलु कयो वियो। इहो झेड़ो कीअं थियो? अलीमीर नाले संदसि पुट खे कंहिं क़तलु कयो? एजाज रिंद ॿुधाए थो। गुलाम शाह बागरानी में उन में मूं उन्हनि खे पीपल्स पार्टी वारनि खे शिकस्त ॾिनी, इलेक्शन मूं खटी। पोइ ही माना उन तां मच्छर जी जेको पीपल्स पार्टी जो हारियल उम्मीदवार उन जो मथियां जेके हुआ गवर्नमेंट उन्हनि जी ठही, उन्हनि माना करे पोइ थोरी घणियूं ॻाल्हियुनि तां ईंदे केसनि ते पोइ ख़ुदा जी महिरबानी थी मूंखे कोर्टनि सपोर्ट सुठी ॾिनी, हाई कोर्ट डिसीशन जज माना उन्हनि सपोर्ट ॾिनी। ऐं उन्हनि खां पोइ जेको ही वरी लही आया इन विढ़नि ते, पोइ लही आया विढ़नि ते असां अचानक शहर विया हुआसीं हुया, असांखे ख़बर कान हुई। असीं टे पुट 2 ॼणा हुआसीं ऐं पंहिंजे हिसाब सां लही वियो, पंहिंजे हिसाब सां हू 16-17 ॼणा हुआ, जिन्हनि मूंखे बि काफ़ी धकाया, हुनखे बि आया, पर हू नौजवान छोकिरो हो जेको धकनि जा सूर न सांदे माना हैदराबाद पहुतो, हुते हू शहीद थी वियो। अच्छा, पोइ तव्हां जेको आहे ईअं तव्हांजे नंढड़े पोइ तव्हां विढ़िया हुननि सां? न कोन विढ़िया, मज़ाक़ कोन कयो? न असां केस दाख़िल कयो, उन वक़्तु विढ़िया हो तव्हां जंहिंमहिल झेड़ो थियो? न असीं कोन विढ़िया छो असीं विढ़ूं हिकिड़े माण्हू ते 8-8 ॼणा चढ़िया पिया आहिनि। हाणे असां वटि हथियार बि न हुजे, लठ बि न हुजे, जेके असांजा हथियार पाण वारो आहे उहे बि असां पुलिस अॻ में लेसण वारा फुरे विया। असीं माना हथियार खां वाइड़ा हुआसीं या कुझु कोन इस्तेमालु करे सघियासीं, न कयोसीं, पोइ रुॻो धक में झलियासीं या छॾाए हिक ॿिए खे वञी चंबड़ूं त पोयां वरी ॿियो, वरी उन खां छॾायूं त वरी टियों पोयां। पर हू 15-16 माण्हू हुआ जेके 8-7 मुंहिंजे छोकिरे ते हुआ ऐं 8-7 माण्हू मूं ते हुआ। बाज़ार हुई, सुबुह 8 बजे जो टाइम हो, जंहिं ते बाज़ार में बि एतिरा माण्हू माना शहर खुलियल घटि हो, उन ते जेको असां उन्हनि जहिड़ो कयो ऐं असांखे। एजाज रिंद ऐं संदसि पुटनि खे पीपल्स पार्टी जो कट्टर मुख़ालिफ़ सम्झो वञे थो। एजाज रिंद जो इल्ज़ाम आहे त पीपी सां तालुक़ रखंदड़ बाअसर वॾेरनि तरो तपाए रखियो आहे, जंहिं करे हू हुननि ख़िलाफ़ खुले नमूने मुहाॾा अटकाए थो। पीपल्स पार्टी ख़ासि करे माना उन जा जेके वॾेरा आहिनि उहे ई माना जेके उन्हनि जा हूंदा आहिनि, उन्हनि जे ॿी का गवर्नमेंट एतिरी आहे छा था कनि? कनि था बसि थाननि ते केस, ऐं कंहिंजो वाटर लटणु, कंहिंजो पाणी बंदि कराइणु। जेके हुन जा नंढा आहिनि माना जी वॾो हथोड़ो चइजे, वरी को नंढो हथोड़ो हुजे उहे कंहिं ते केस करणु, कंहिं ते माना वाटर बंदि करणु, कंहिंजो माना ढगो चोरी कराइणु, कंहिंजो मोटरसाइकिल फुर कराइणु, उहे जेके आहिनि नंढा कंदा आहिनि, वॾा कोन कंदा आहिनि। उहे कनि था बसि थाननि ते केस, ऐं कंहिंजो वाटर लटणु, कंहिंजो पाणी बंदि कराइणु। जेके हुन जा नंढा आहिनि माना जी वॾो हथोड़ो चइजे, वरी को नंढो हथोड़ो हुजे उहे कंहिं ते केस करणु, कंहिं ते माना वाटर बंदि करणु, कंहिंजो माना ढगो चोरी कराइणु, कंहिंजो मोटरसाइकिल फुर कराइणु। उहे जेके आहिनि नंढा कंदा आहिनि, वॾा कोन कंदा आहिनि। उहे वॾा उन्हनि जी सपोर्ट कंदा आहिनि। मुया में इन तर में असांजे में फुर चोरी माना ॿिए ॾींहुं कोली ॿिया बिरादर जा को कुंभार को ग़रीब माण्हू सुख जो साह खणी नथो। तव्हां छा कंदा आहियो? असीं माना जेकॾहिं चऊं था त माना हीअं करियूं त असां ते माना ॿिए ॾींहुं असां ते बेफ़ार हूंदी आहे। तव्हां मटके वियो? असां माना घणेई जंगूं कयूं आहिनि, असां जंगूं कयूं आहिनि पार्टियुनि जे करे, नंगनि जे करे, उन्हनि माण्हुनि जा नंग वापसि कराया अथऊं। ऐं उन्हनि जूं जेके कहाणियूं ॿुधंदा त माण्हू खे माना रोअण अची वेंदो। अहल बैत माण्हू उन्हनि जा हिकिड़ा पीपल्स पार्टी जा माना अमलाना आहिनि, उन्हनि हिकिड़ा उन्हनि ते नंगनि ते हमला करे, जॾहिं असां उन्हनि वटि वियासीं त बाबा हीउ तव्हां ग़लति कयो, हू अहल बैत आहिनि, तव्हां हीउ कयो आहे ग़लति। पोइ बि माना उन्हनि खे एतिरी सपोर्ट जो माना वॾेरा चवनि बाबा हाणे इहा जेका ॾोह हो तो बख़्शे छॾियो। एजाज रिंद चवे थो त हिननि खां अॻु बि हिननि खां बि ॾाढा मुड़ुस आया, पोइ उहे हाणे किथे आहिनि? हिते कई आया, कई विया, ही छा आहिनि? ख़तमु थींदा। आख़िर हिकिड़ो ॾींहुं मुशरफ किथे आहे, माना जेको जनरल ज़िया किथे आहे, सदर अयूब किथे आहे, माना नामी हिननि खां अॻे जेके माना उहे किथे आहिनि? आख़िर हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु वेंदा। एजाज रिंद नवनि कैनाल्स जो बि सख़्तु मुख़ालिफ़ आहे। चवे थो त जेकॾहिं इहे कैनाल ठही विया त पोइ सिंध तबाह थी वेंदी। कैनाल ठहनि पिया, इहे त सिंध खे पहिरीं तबाह करण जो इलाज इहो ई आहे। तबाह इन जे वसीले थींदा। जॾहिं हिकिड़ो ज़मींदार हूंदो आहे, वाटर कोन खणाईंदो, माना अॾु कोन ठाराईंदो, पाणी ईंदो ई कोन, बनी तबाह थी वेंदी। एजाज रिंद जो चवणु आहे त चौ पासे दुश्मन पखिया पिया आहिनि, पर अलाह पाक हिफ़ाज़त करण वारो आहे, कॾहिं बि हथियारनि ते नाहे भाड़ियो। हुन जो चवणु आहे त सिंधी मर्द वटि ईमान ऐं ग़ैरत हुजे त हर ॻाल्हि खे मुंहुं ॾेई सघे थो। अलाह आहे, ॿियो थी पाण आहियूं। माना उहो अली मीर नालो जेको शहीद थी वियो, उहो पुट ऐं गॾु हूंदा हुआसीं। हाणे वरी इनायत जेको गाॾी काए थो,
उहो ऐं अकेला गॾु हूंदा हुआ। बाक़ी असां कोर्टनि जूं तारीख़ूं हूंदियूं आहिनि, उन ॾींहुं गार्ड कोन हूंदा आहिनि, पर उन में पुट पोटा सौट भाइचा सभु एफआरनि में हूंदा, पोइ गाॾी में गॾु हूंदा। पोइ छो बग़ैर हथियारनि जे बग़ैर हथियार साम्हूं जे हथियार खणी अचनि पोइ हथियार खणी ईंदा, जेका लिखी हूंदो मुक़दर में उहो ई थींदो। हा, जेको हूंदो उहो थींदो। हयाती हूंदी। मर्द खे सिंधी मर्द वटि छा हुजणु घुरिजे? ॿ टे अहम शयूं ॿुधायो। असां वटि चवंदा त ईमान ताफ़ुत हुजे, बसि गैरत ईमान ताफ़ुत हुजे। गैरत आहे त ईमान आहे त सभु कुझु खे मुंहुं ॾेई सघे थो। जेकॾहिं हुन में गैरत ई कान्हे त हुन वटि 100 हथियार हूंदा, हुनखे जुरियत न थींदी जो पंहिंजो हथियार खोले रवानो करे। एजाज़ रिंद सम्झे थो त सिंधी माण्हुनि में हाणे वॾी हद ताईं सुजागी अची चुकी आहे। हू बशीर ख़ान कुरैशी जी जदोजहद मां मुतासिर, जॾहिं त अयाज़ लतीफ़ पलीजो, सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि कॉम्प्रेस सियासतदाननि खे पसंदि करे थो। सदाईं वेंदो अचे, पर हुनखे आवाम माना जेका एतिरी सपोर्ट कोन पई ॾिए। माना आउं मरी वञा त मुंहिंजा औलाद आहे जहिड़ो आउं ज़िंदा आहियां। जे मुंहिंजो औलाद ई कोन्हे, मुंहिंजी तनज़ीम ई कोन्हे त आउं मरी वियुसि। अयाज़ लतीफ़ पलीजो भला? अयाज़ लतीफ़ पलीजो बि ॾाढो सुठो माण्हू आहे। ज़ैन शाह भलो आहे, भलो आहे, असांजे हिसाब में भलो आहे, जेको सिंधियुनि जी ॻाल्हि त करे थो। हाणे सिंधी माण्हू अख पटी अथई न, सिंधियुनि माना 12 आना अख पटी आहे, जो आउं इन मां सम्झां थो त इनायत मुंहिंजो पुटु जेकॾहिं 1900 वोट मुखालफ़त में खणी आयो पीपल्स पार्टी ते, इहे बि त असांखे सिंधी माण्हुनि ॾिना हुआ न, रस्तनि असां कोन ॾिना न। यूनियन हिकिड़ी नंढड़ी यूनियन मां। हू चवे थो त सिंधी माण्हुनि खे ॿाऊ ब्लैकमेल करे रहियो आहे। इहो ॿाऊ पाछे खां सवाइ कुझु न आहे, बसि माण्हुनि खे ही साए रहियो आहे। पर इहो ॿाऊ आहे केरु? माण्हू जेके आहिनि त ब्लैकमेल आहिनि। ब्लैकमेली मां माण्हुनि में थोरो इहो आहे बाबा हिकिड़ो ॿाऊ पियो अचे, या भला ॿाऊ आहे हिकिड़ो अचे पियो, इहो थी सघे असां खाईंदो। कहिड़ो ॿाऊ? केरु आहे? आहे कुझु कोन ॿाऊ पर माना इहा शइ आहे, भला वॾी आफ़त आहे, ॿाऊ अचे पियो, पर आहे रुगो पाछो, ॿियो हुन में कुझु कोन्हे। पर असां रुगो पंहिंजी दिलि ॿधूं, पंहिंजो ईमान महफ़ूज़ रखूं, पंहिंजी गैरत धारियूं, त पोइ असांजे लाइ कुझु कोन्हे। वॾी महिरबानी, तव्हां सां ॾाढी ख़ुशी थी मिली। तव्हां हिकिड़ो भाकुर ज़रूरु पाईंदा, ज़रूरतमंद माण्हू, गैरतमंद माण्हू। एजाज़ रिंद मथां कुझु इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते, बाक़ी हिकु ॻाल्हि ज़रूरु मंझबी त 77 वरहनि जो ही दिलेर मुड़ुसु पंहिंजे सिर जी परवाह करण खां सवाइ ॾाढ ॾमर ऐं वॾेरा गर्दी ख़िलाफ़ मज़ाहिमत ऐं बग़ावत जारी रखियो।